गचर रोड हां ये क्या जी छोकरी हुई भा जे पोया निकरी वई बर्फ जला ओ भा निकरी व बर्फ जला हुते बेरा उन जे ठा बिठी जे मुखे बर्फ वठने मुखे चई डर के न्या हेडिया छोकरी मुखे बुधाई थी यार जे डर का मुखे दे मुखे चीती यहां सजो बुधाई थी छोकरी चेती मुखे अमुदो करे मुखे कयो थस छोकरी मु गोली तो मुझे 5 मिनट कोन गुजरिया तो छोकरी मुझे पोया आई मां जांच कई गटी ते बी दाऊं कई मुझे कोजा दी हेडे अच ते मां वरी अंदर वस मुझे पानी हिंदी भला वडी आई दी मोटी जो डरते ना गेट ते मां पाए पोया मुझी छोकरी रोईंदी आई त मां थाई मुझे गर्मी में आई या इने जे करे मारी विजान जे खणी व्यस्त छोकरी के रत जा नारा मुडीटा छोकरी काम पूछ जी उगाड़ी हुई मां खणी व्यस्त मुझे छोकरी का दी कयो तई जे मुखे अमा जाऊ का मां जाऊ जो दर खड़काई शराब में टुन हुयो जे मु न कयो मामा ता जे छोकरे ते हथ दींदो आ दड़का दींदो आ घर हलो वरी तू मुखे भेणी अचे मुझे कुती जा पुट ये न चव तो कया छोकरी मुखे बुधाई थी सजो नालो तो मुखे चे ना मु करे मां मुझे मैं थाने ते वना तू मां रो खणी गाड़ी ते चढ़े तू भजी गयो पोया मुजी सस बुझाने से कुती जा पुट तो के दिसंदासी मुजी न्याय सा जुल्म कयो थई हानी मां ता खणी आया दरखास्त कई तो मुखे इंसाफ करते इंसाफ ता हिते ना मोरे वाला न कंदो न मां मथे विंजस मां गरीब आया जे इता मोरे वाला न कंदा न पो मोरे वाला जी बरखला भी खंजस मथे विंजस मां वडे अफसरन के मैं जवंदस मुखे फांसी खपे ने छोकरे जी का फांसी खपे जावे तो कोरा इल्म जो पुट हां हो जाए आई 3 साल तक चौथे साल जो भी महीनो हलेस तो 3 साल में मेरी दी मेरा फूड है गाड़े बा हां मेरी दी है हां ये मेरी दी है बाबा यो ये वो छोकरी शेवटी इनके चाहिए 10 रुपया जे और इनके चाहिए बुधाई हाणे यो छोकरी जना कर और इनके फाई खपे साईं असा इंसाफ खपे जावे पियो इल्मु मुझे इंसाफ खपे जे मुझे मदद कर न कंदा मां बाकी न मुझे जे मारे वारा मुझे जो वकील न कंदा मां हाई कोर्ट करे वने ला तैयार आया मुझे इंसाफ खपे मुझी मासूम सा बलात्कार कयो तस इने जावेद कराई के इल्मु के फांसी खपे जे न ता मुझे अंदर दी कंदा मुझी हेल्प न कंदो मां ता जे बरखलाफ विंजस मां चिकी गाल करे जाकिर साहब एकड़ो बेहतरीन ऑफिसर है इंशाल्लाह वो इंसाफ कंदो हिननि जी माना पूरे माण्हुनि जी पार पटे छॾींदो ऐं अमन खे बि यकीन सां ॾियारियो त असां हमेशह ग़रीबनि सां गॾु आहियूं ऐं ग़रीबनि सां असां फ़क़ीर माण्हू रोज़ी वाला मजबूर आहियूं रात ॾींहं जी मजबूरी मौजी कयूं था असां चोरनि सां गॾु न आहियूं चोर लोफरनि सां गॾु न आहियूं हिननि मज़लूमनि सां गॾु आहियूं हिननि जे लाइ जेका बि असांखे तकलीफ़ ईंदी आहे बर्दाश्त करण ऐं हक़ सच लाइ हिननि लाइ हमेशह ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं इनशाला असांखे उमेदु आहे त साईं लाखेर साहिब हिन सां बिल्कुलु इंसाफ़ कंदो ऐं इन्हनि जेके ज़ालिम आहिनि जवाबदार इन्हनि खे केफ़र किताब ताईं पहुचाईंदो इनशाला ठीकु आहे न मां कुत्ते जे पुटनि ते लानत